घोट मां नंढड़ी या भगवंती जा केतिरा सुठा ॻाल्हि लाॾा आहिनि या कीअं, त उहे ख़ासि असां उन रीमिक्स करे उते जा ॿार उहे पेश कनि था, त माण्हुनि खे ॾाढो मज़ो अचे थो। पर इहा ई साॻी ॻाल्हि असां चाहीसीं पिए त असीं सभिनी ताईं पहुचायूं। त असां टेलीविज़न जी शुरूआति कईसीं टेलीफिल्म सां, विलायती घोट जी ॻोल्हा। उहा शुरू थी 2006 में, ऐं 2007 में असां DD सह्याद्री ते अधु कलाक जो स्लॉट वरितोसीं, ऐं उनखां पोइ असां 5 साल लगातार अधु कलाक जो सिंधी सुञाण प्रोग्राम टेलीविज़न ते पेश कंदा रहिया आहियूं। इन ई ख़्याल खां त माण्हू ॾिसनि, उन्हनि ताईं असांजो ही जेको असांजी कोशिशि आहे पंहिंजे कल्चर खे अॻिते वधाइण जी, ॿोलीअ खे फैलाइण जी। छाकाणि जो ॿोली ॾिसजे त हाणे माण्हू ॻाल्हाइनि नथा, भला ॿोली ॻाल्हाईंदा कीअं? जे ॿुधंदा न त सिखंदा कीअं? त सिंधी कीअं ॻाल्हाईंदा? घणनि ई माण्हुनि असांखे उते अची चयो त असांखे कुझु ॿुधायो, असांजा ॿार पुछनि था त तव्हां असांखे सिंधी न सेखारी आहे। पर प्रॉब्लम इहो आहे त असीं 35 साल जा पाण आहियूं, पर असांखे माइटनि अहिड़ो ध्यानु न ॾिनो त असांखे सिंधी नथी अचे पूरी। त असांखे इहो बि ख़्यालु आहे त छो न असीं सिंधी प्रोग्राम जेको सुठी सिंधीअ में असीं टेलीविज़न ते ॾियूं त सभई माण्हू ॾिसनि ऐं ख़ासि करे ॿोली ॿुधनि। सुठी जेका दर्सी किताबनि जी ॿोली आहे, जेका असीं पढ़ूं था, उहा ई ॿोली जेकॾहिं ॿार ॿुधंदा त सिंधी सिखंदा। हाणे सिंगापुर में सिंधी ॿोली हिंदी ॿोली कोन सेखारींदा आहिनि। हिंदी इज़ नॉट अ सब्जेक्ट इवन इन द स्कूल्स। पर उते असांजो हिकिड़ो 14 साल जो कज़िन, मां वई हुअसि हुन सां मिलणु, त उहो पंहिंजे रूम में वेही करे स्टार+ पे ॾिठईं, अकेलो वेठो। ऐं छाकाणि जो न मिट जेके ॿिया ॾाॾो ॾाॾी ऐं माणस असां सां गॾु बिज़ी आहे ॻाल्हि ॿोल करण में, त मूं वञी पुछियोमांसि त हीअ छा पियो करी तूं, तोखे हीअ सम्झ में अचे थो? हिंदी आहे हीअ त? चई आंटी मूंखे हिंदी अचे थी, मेरे को आती है। वाह, ॻाल्हाइण में लॻो आहे। त उनजो मतिलबु छा आहे त जेकॾहिं ॿार लगातार ॿोली ॿुधे थो त पाण ई सिखे थो, सम्झणु सिखे थो। त असांखे पंहिंजी ॿोलीअ खे घटि में घटि जेको असीं चऊं था त हाणे लिखणु पढ़णु मुश्किल आहे, त असां पंहिंजो वोकल कल्चर अॻिते वधायूं। त हुन लाइ ज़रूरी आहे त ॿारनि खे सिंधी अचे त सही, कहिड़े बि नमूने में सिंधी सिखनि। मुंहिंजो पिता मुंहिंजे पुटु रोशी खे, मनीष जो नालो आहे, उनखे नंढे हूंदे चवंदो त तूं मूंखे गॾह चओ। इन ज़रिए इन नमूने हुनखे हुन इहे उचार सेखारिया, ॾ जा, ॾ ॿ ॿकड़ी ॿुध। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो ई आहे त जेसिताईं ॿारु ॿुधंदो न त सिखंदो कोन। त असांखे पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारणी आहे, कीअं बि सेखारणी आहे। त उहा कीअं सेखारींदासीं? ओनली थ्रू एड्यूकेशन, ओनली थ्रू एंटरटेनमेंट। ऐं उहा एड्यूकेशन जेका चवंदासीं कि एड्यूटेनमेंट जेका चइजे, त उहा सिर्फ़ु एंटरटेनमेंट जे ज़रिए असीं करे सघूं था। ऐं इन जे लाइ असां अहिड़ा प्रोग्राम ठाहियूं था, टेलीफिल्मूं ठाहियूं था, जंहिंमें सबटाइटल्स बि ॾियूं था, जॾहिं DVD में पेश कयूं था। त हाणे जेको 2011 जे टाइम ते असांजा 2007 जे टाइम ते जॾहिं असां सडनली इहो ख़्यालु आयो त टेलीविज़न जो एॾो ज़ोर आहे त असां सिंधियुनि खे पंहिंजो चैनल कोन्हे। उन वक़्तु DD उर्दू खे पंहिंजो 24 आवर जो चैनल मिलियो हो। त हीअं हिकिड़े ॾींहुं मूं वेठे ॾिठो राति जो त DD उर्दू अचे पियो ऐं संस्कृत ते एॾो सुठो प्रोग्राम पियो आयो, बेसिक वेठे सेखारियो, अल्फ़ाबेट वेठे सेखारियो संस्कृत में। पोइ मूंखे ख़बर पई त हू 95 करोड़ गवर्नमेंट ख़र्च थी करे संस्कृत ॿोली सेखारण ते। तॾहिं असां सोचियोसीं, मूं दादा मूरजमल सां ॻाल्हि कई, अने उहो सिंधी संगत जो उहो असांजो चेयरमैन आहे। मुंहिंजो दादा हीअ ॾिसो था, सिंधी ॿोलीअ जे मथां असांखे चैनल छो न हुजणु खपे, कुझु ख़र्च ई नथी करे गवर्नमेंट। त चई ॻाल्हि तुंहिंजी बराबरि आहे। मूं चयसि छो न असीं जेकर इहा ॻाल्हि खणूं त सिंधी, संस्कृत ऐं उर्दू टे ॿोलियूं जिन खे पंहिंजी ज़मीन कोन्हे, ऐं पंहिंजी ज़मीन कोन्हे त उहे माण्हू पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे साहित्य खे ज़िंदा कीअं रखनि। त असांखे जेकी ॿोली नथा ॻाल्हाइनि त लेट अस स्टार्ट। ऐं तॾहिं असां खां वठी मुहिम शुरू कयो आहे त असांखे पंहिंजो 24 कलाकनि जो चैनल घुरिजे, ऐं इहो असांजो हक़ु आहे जंहिंजे मथां ख़र्चु करणु गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे। त इहो ॻाल्हि अञा हले पई 2007 खां वठी, अॼु 2013 अची थियो आहे। दादा राम जेठमलाणी असां सां गॾु आहे,
2 दफ़ा मां प्राइम मिनिस्टर सां गॾु आहियां। हिकु दफ़ो त दादा राम जेठमलाणी ऐं दादा एल के आडवाणी मूंसां गॾु हलिया ऐं 7 अगस्त 2012 ते असीं मनमोहन सिंह सां गॾु हुआसीं ऐं उनखे रिक्वेस्ट कयो। हुननि ॿिन्ही लीडरनि रिक्वेस्ट कई असांजी, पर अञा ताईं को ॿूठो कोन भरियो आहे। त असांजो बि छॾण जो को इरादो ई कोन्हे। इन ॻाल्हि खे असीं कंहिं बि नमूने में पंहिंजी सरकार खां पंहिंजो हक़ लड़ी करे वठंदासीं। त असीं हाणे सरकार जे मथां पंहिंजो हिकिड़ो मुक़दमो PIL दायर कंदासीं, जंहिंजो नोटिस त असां अॻु में मोकिले चुका आहियूं ऐं मूंखे पक आहे त असीं हिन ॻाल्हि में कामयाबु वेंदासीं। सुठा सुहिणा प्रोग्राम ठहंदा त सिंधी कीअं न ॾिसंदा। सिंधियुनि खे पंहिंजी ॿोलीअ लाइ अञा बि सिक आहे, चाह आहे ऐं जिन जे घरनि में वॾा आहिनि उन्हनि जे घर में सिंधी ॿोली जो आवाज़ु वरी वरी पियो गूंजजंदो त ॿारनि खे न चाहींदे बि कननि ते पड़ला पवंदो त ज़रूरु ॿुधंदा, त ज़रूरु सिखंदा। त मुंहिंजो इहो हाणे जेको पंहिंजे सिर पंहिंजी कोशिशि आहे त असीं हिकिड़ी घुरूं असांजूं घणेई आहिनि। असांजो कारवान निकिरणु खपे, असांजो 25-26 जनवरी ते असांजी छो नथी झांकी निकिरे या असांखे पार्लियामेंट में हक़ मिलणु खपनि। पर वेही सोचो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ असांखे कम्युनिकेशन जो को ज़रियो कोन्हे। अख़बार का बि अहिड़ी कोन्हे जेका सॼे हिंदुस्तान में निकिरे ऐं लिपीअ जे हिन सुवाल करे कि अरबी के देवनागरी के रोमनाइज़ेशन। त इन जे लाइ ॿोलीअ खे घणो घणो धकु लॻो आहे। असांखे मूं जहिड़नि खे जिन खे इंटरनेट बाबति कंप्यूटर्स बाबति ख़ूब ॼाण आहे उन्हनि खे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झणु खपे। इहो असांजो फ़र्ज़ु आहे, कंहिंखे चवण जी ज़रूरत कोन्हे त भई ही तूं कर, न, हर सिंधी जो फ़र्ज़ु आहे ऐं उनखे सम्झणु खपे त उनखे अॻिते वधी कुझु न कुझु करणु खपे। ऐं इहो कुझु करण जी भावना जेकॾहिं असीं माण्हुनि में जाॻाए सघूं न त असां घणो ई खटियोसीं। मां ईअं थी सोचां त जे असां सां गॾु सभई जुड़नि पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी त असीं घणो ई कुझु करे सघूं था। असांजो सफ़र जारी आहे, बंदि थियणो न आहे। असांजो प्रोग्राम हले पियो, DVD ठहनि पियूं, असीं माण्हुनि ताईं पहुचूं पिया, ख़त लिखायूं था। विढ़ण झिड़ण जूं ॻाल्हियूं त असीं सिंधी ॼाणूं ई कोन। बंदूक खणी त असां कॾहिं कुझु कमु कयो ई न आहे, पर प्यार मोहबत सां कमु करणु असीं कामयाबु थींदासीं। महात्मा गांधी कोन थियो हो, असीं थींदासीं। त अॼु असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं आशा चांद सां। प्रोडक्शंस आया आहिनि, उहे टेलीफिल्म्स हुजनि, चाहे डॉक्यूमेंट्रीज़ हुजनि, चाहे लाइव शोज़ हुजनि, उन्हनि हक़ीक़त में सिंधी मीडिया खे ॼण हिकिड़ो नओं रस्तो ॾेखारियो आहे। सुठी क्वालिटी सिंधी कल्चर जी उन्हनि जे साम्हूं पेश कई आहे। त हाणे अॻिते तव्हांजो इरादो छा आहे? टेलीफिल्मुनि खां पोइ छा फिल्म ॾांहुं तव्हां वधणु चाहींदा? हा बिल्कुलु, वे बि हाणे जेका असांजी कोशिशि इहा ई आहे त टेलीफिल्मुनि ज़रिए असीं सिंधी ॿोलीअ खे वधीक फैलायूं। छाकाणि जो मुंहिंजी जेका सोच आहे उहा इहा ई आहे त माण्हुनि वटि टेलीविज़न घर में घिरी थो अचे। फिल्मुनि जे लाइ माण्हुनि खे ॿाहिरि वञिणो थो पए। इन जे करे जॾहिं असां 2006 में शुरू कयोसीं त इहा ई ॻाल्हि शुरू कईसीं त असीं टेलीफिल्मुनि ज़रिए माण्हुनि जे घरनि में घिरूं। पर ऐसे ऐसे हाणे 5 साल थी विया आहिनि इन ॻाल्हि खे, त हाणे वक़्तु सचमुच अची वियो आहे जो असांखे हिकु सिंधी फिल्म ज़रूरु ठाहिणु खपे ऐं जेका कंहिं सुठे स्टैंडर्ड जी हुजे, जंहिंजो मयारु अहिड़ो सुठो हुजे जो हर को माण्हू चए या जेकॾहिं मूंखे का फिल्म ठाहिणी आहे त मां अहिड़ी फिल्म ठाहींदुसि। छाकाणि जो हिकु मयार वारी फिल्म ठाहिण जे लाइ अॼु पैसनि जी त ज़रूरत आहे ई आहे। त असां हिकु प्लान करे रहिया आहियूं जंहिंजी असांजी जेका आखाणी आहे उहा बि असां शॉर्टलिस्ट कई आहे, उहा बि असां ठाहे रखी आहे ऐं उमेद अथऊं त हिननि 6 महीननि जे अंदरि हिन साल असीं हिन फिल्म जो न फ़क़ति आगाज़ कंदासीं पर उहा पूरी बि करे वठंदासीं, जीअं असीं हिकु सुठी तमामु निहायत सुहिणे जज़्बे सां भरपूर सिंधी फिल्म माण्हुनि खे ॾेई सघूं। एक्चुअली जेके ज़ालूं ॿाहिरि रहनि थियूं, जीअं मूं दुबई में ॾिठियूं आहिनि या ॿियनि मुल्कनि में ॾिठियूं आहिनि, उते उन शहर जे माहौल जो घणो ई असरु आहे। जीअं त दुबईअ में जेके बि सिंधी ज़ालूं आहिनि उहे बाक़ाइदे जीअं असां हिंदुस्तान में जियूं था उन नमूने हलनि थियूं, उन नमूने पार्टियूं परियूं कनि थियूं ऐं पंहिंजी ॿोलीअ सां लॻाव उहो शायदि सभिनी सिंधियाणियुनि खे घटि आहे। छाकाणि उहे पंहिंजे फैशन में पूरियूं आहिनि।
उन्हनि जे हिसाब सां जे हुननि जा ॿार सिंधी में नथा ॻाल्हाइनि त पोइ छा थी पियो। ऐं जेका सचमुच माउ खे सिख्या ॾियणी आहे पंहिंजे ॿारनि खे ॻाल्हाइण ज़रिए, जंहिं ज़रिए हू ॿुधंदे ॿुधंदे ॿोली सिखनि था, उतां ई सत्यानाश थिए थी जो हू पाण हिक ॿिए सां हिंदीअ में ॻाल्हाइनि थियूं ऐं ॿारनि सां बि हिंदीअ में थियूं ॻाल्हाइनि। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि जेके भले खणी हू केतिरियूं बि रीतूं रस्मूं रवाज निभाइनि थियूं, पर घणनि ई घरनि में इहो माहौल आहे त हिंदीअ में ॻाल्हाइनि थियूं। हा, बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे त ओवरऑल दुबई में त ख़ासि करे सिंधी वधीक वाहिपे में अचे थी, ॿाहिरि दुकाननि ते वञे त सिंधीअ में ॻाल्हाइजे थो। इहो तमामु ज़रूरी आहे त माइट पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि, ऐं माइट छो, माउ जंहिंजो फर्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाए, त उहा जेका सुती आहे असां नंढपण खां प्यारे। हाणे जेके असांजे टेलीफिल्मुनि में एक्ट्रेसिस आहिनि या अदाकार आहिनि या कलाकार आहिनि ऐं जेके बि सिंधीअ में एक्टिंग कनि थियूं, उहे सचमुच त पंहिंजे मन जे करे, ख़ुशीअ करे एक्टिंग कनि थियूं, ऐं उन्हनि खे ज़रूरी आहे त पंहिंजे घर में ॿाहिरि अची करे हिन एक्टिंग करण जी मोकल मिले। सो हाल त असीं तमामु सिंधी ॿोलीअ जो ॾिठो वञे त घणियूं टेलीफिल्मूं ठहनि कोन थियूं, एक्टर्स अदाकार घटि आहिनि, शौक़ीन त माण्हू घणेई हूंदा, पर केतिरे क़दुरु हू पंहिंजे घर मां मोकल वठी ॿाहिरि अची करे कमु करे सघनि थियूं। इहा ॻाल्हि त बम्बई खे छॾे ॿियनि शहरनि में लागू थींदी थींदी, छो जो उहे जेके नंढा शहर चइजनि, जेके बम्बई खां नंढा आहिनि, उन्हनि में इन ॻाल्हि जो अञा बि फैशन कोन्हे त छोकिरियुनि खे ईअं मोकल ॾिजे त वञी करे एक्टिंग वग़ैरह कनि, पर जिन खे आहे शौक़ु उहे पंहिंजे सिर मोकल वठी अचनि ई थियूं। तव्हांखे एक्टिंग जो शौक़ु रहियो, दादा उत्तम त तमामु स्ट्रिक्ट हूंदा, ॾाढा डिसिप्लिन, उन्हनि तव्हांखे इहा सभु इजाज़त कीअं ॾिनी या कीअं तव्हां उन्हनि खे मञाया? हाणे मुंहिंजे घर में छा हूंदो हो त नंढे हूंदे मुंहिंजे घर में इहो शौक़ु हो मुंहिंजो त मां डांस कयां, त जॾहिं घणनि ई मेघाणी साहब या रमेश ॼाञाणी साहब इन्हनि अची करे जॾहिं डैडी खां पुछियो त बाबा तव्हांजी धीउ खे इजाज़त ॾियो त असीं उनखां एक्टिंग करायूं, त हुन में उनखे इहा ॻाल्हि नथे सम्झ में आई, या हुन चवणु हिकिड़ी ॻाल्हि इहा बराबरि हुई त तूं या त एक्टिंग कर या त तूं डांस कर, माना यू कान डू बोथ, बिकॉज़ उनजे करण सां, ईअं करण सां ॿिन्ही में ध्यानु पूरी तरह सां न ॾेई सघिबो। ऐं शादी खां पोइ त डांस जो त सवाल न थियो त शादी खां पोइ त मुंहिंजो घोटु जेको आहे सो उन्हनि एक्टिंग वग़ैरह जे ख़्याल ते त हाणे मुंहिंजी धीउ पाण मूमल सुठी एक्ट्रेस आहे ऐं सचमुच त ॾाढी सुठी एक्टिंग कंदी आहे, टेलीफिल्मुनि में आई आहे, पर छाकाणि जो असां हूअं डिॼूं था, सिंधी माण्हू असीं डिॼूं था त असांजा ॿार किथे ग़लति माण्हुनि जे वर न चढ़नि, ग़लति रस्ते पाण न वञनि उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हू ग़लति माण्हू हुनजो इस्तेमालु ठीकु न कनि, त इन जे लाइ असीं सिंधी सभई ढिनल आहियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहियूं त इहा लाइन सुठी कोन्हे, सो हिते न वञो। पर मूंखे सचमुच त काफ़ी आज़ादी हुई ऐं हाणे बि आज़ादी आहे। चांद जो तव्हांखे तमामु घणो सपोर्ट रहियो आहे, तव्हांजे सभिनी कमनि कावड़ियुनि में चांद जो तव्हांखे तमामु घणो सपोर्ट रहियो आहे, त असां चाहींदासीं त चांद बाबति बि कुझु ॿुधायो त सिंधी संगत तव्हांजे वाधे में उन्हनि जो कहिड़ो रोल रहियो? हाणे हीअं आहे न त जीअं चवंदा आहिनि हर सक्सेसफुल मर्द जे पुठियां औरत जो हथु आहे, तीअं साॻी ॻाल्हि ट्रू आहे सिंधी ज़ालुनि जे भेट में बि ज़ाल जे पुठियां मर्द जो सहकार, साथ, कंसेंट ज़रूरी आहे, त इन सां घर जो माहौल जेको आहे न सो बिगड़जे नथो, उहो सुठो थो रहे, ऐं इन जे करे माण्हूअ खे का तकलीफ़ नथी थिए पंहिंजो सचपच रोल अदा करण में। त असांजे घर में छाकाणि जो चांद जो पंहिंजे सिर सुभाउ ॾाढो सुठो आहे ऐं हू पाण बि असां सिंधी संगत सां जुड़ियल आहे, यानी जेके बि लॉजिस्टिक्स आहिनि वग़ैरह, असीं जॾहिं ड्रामा कंदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं दुबईअ में, त उहो सॼो हिसाब किताब ऐं माण्हू केॾी महिल कीअं अचनि, मैनेजमेंट बि त खपे न, उहा सॼी ॻाल्हि हू संभालींदो आहे। ऐं छाकाणि जो शुरूआति खां वठी असां सां जुड़ियल आहे इन्हनि ॻाल्हियुनि में, मोती प्रकाश साहब ऐं मोहन गियाणी साहिब जी बि हुनखे, दीदी कला प्रकाश बि हुनखे ॾाढो घणो प्यारु कंदा आहिनि, त इन जे करे ही जेको सॼो माहौल बणियल आहे न, उन में हुनखे ईअं को बि ऐब नज़र नथो अचे
ऐं छाकाणि जो पढ़ियल लिखियल अॼुकल्ह जा नौजवान आहियूं, ईअं चइजे, अॼुकल्ह जा माण्हू आहियूं, त ज़रूरु असीं ईअं ई सोचींदासीं त पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे ॿोलीअ लाइ करण लाइ केरु त अॻियां ईंदो न, केरु त अॻियां ईंदो ई न। ऐं जॾहिं हुन शादी कई आहे उत्तम ऐं सुंदरीअ जे धीअ सां, त इहा ॻाल्हि त एक्सपेक्टेड आहे ई न। पछाड़ी में हिकिड़ो सुवाल, त टे जनरेशन्स आहिनि ऐं टे अलॻि आइडेंटिटीज़ आहिनि, सुंदरी उत्तम चंदानी, आशा चांद ऐं मोमल। इन्हनि टिनी अलॻि शख़्सियतुनि ऐं इन्हनि टिनी अलॻि सुञाणपनि में कहिड़ो फ़र्क़ु जनरेशन जो तव्हांखे नज़र थो अचे? हाणे ॾिठो वञे त मम्मीअ जो जेको लिखणु पढ़णु, उहा पंहिंजे माहौल खे हुन पंहिंजनि कहाणियुनि में आंदो ऐं इन जे करे पंहिंजी ॿोलीअ जी महारत करे हुनखे ख़ासि हिकिड़ो दर्जो मिलियो, इनाम अकराम मिलिया। उहा उन वक़्त जी तक़ाज़ा हुई जेका हुन पूरी कई लिखणीअ ज़रिए। हाणे हिन वक़्त जी तक़ाज़ा जेका आहे असांजी ॿोलीअ खे पंहिंजो 24 कलाकनि जो चैनल हुजे, उन ॾिस में मां हणपट करियां पई, छाकाणि जो हिन वक़्तु इहा असांजे माहौल जी, असांजे सोसाइटीअ जी, असांजे समाज जी, असांजे नौजवाननि जी, असांजी ॿोलीअ जी ज़रूरत आहे। त इन नमूने ईअं चइजे त भई मां उहा ज़रूरत पूरी थी कयां। ॻाल्हि आहे टी जनरेशन मूमल जी। मूमल खे अञा नंढी आहे ऐं उन में उनखे इहो जेको असां डायरेक्शन ॾिनोसीं, जंहिंमें हुन पंहिंजी सुठी अदाकारीअ ज़रिए सुठी ॿोली, छाकाणि जो हुनखे अचे थी ऐं शिकिल जी सुहिणी सुठी आहे मूमल, त उन ज़रिए घटि में घटि पंहिंजो इहो रोल निभायो आहे। हाणे अॻिते हली उहो पंहिंजे वक़्त ते पंहिंजे नमूने जी जेका ज़रूरत हूंदी असांजे माहौल जी, समाज जी, मूंखे पक आहे त हूअ पुठिते न हटंदी, असां वांगुरु ई कुझु न कुझु कंदी। थैंक यू आशा। थैंक यू सो मच। मां हिन वक़्तु हिकिड़ो रिसर्च प्रोजेक्ट करे रही आहियां। UGC जो मेजर रिसर्च प्रोजेक्ट आहे, जंहिंजो मक़सदु आहे सिंधी समाज में सिंधी औरत जो दर्जो कहिड़ो आहे, हुन समाज जे वाधारे में पंहिंजो कहिड़ो योगदान ॾिनो आहे, हुन पंहिंजी सुञाणप कीअं क़ाइमु कई आहे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे सफ़र खे अॻिते कीअं वधाए रही आहे, इहो सभु जाचणु। मां चाहींदसि त तव्हीं बि पंहिंजनि आज़मूदनि, पंहिंजे सुञाणप जे सफ़र खां असांखे वाक़िफ़ु कयो, जीअं असीं तव्हांजी ॻाल्हि खे ॿियनि ताईं पहुचायूं। सिंधी संगत अॼु सिंधी समाज में हिकु अहम भूमिका निभाए रही आहे, पोइ चाहे उहे लाइव शोज़ हुजनि या टेली सीरियल्स हुजनि या डॉक्यूमेंट्रीज़ हुजनि। सिंधी संगत पारां अॻिते जो कमु तव्हां कहिड़ो सोचियो आहे? छा हाणे टेलीफिल्म्स खां पोइ तव्हांजी नज़र कंहिं सुठी सिंधी फिल्म ठाहिण ते आहे? तव्हांजे सिंधी प्रोग्राम्स में सिंधी छोकिरियूं बि आहिनि, वॾी उमिरि जूं सिंधी औरतूं बि आहिनि, त छा संदन सिंधी परिवार, संदन माइट, संदन पति, ससु सहुरो उन्हनि खे सवलाईअ सां एक्टिंग करण जी मोकल ॾींदा आहिनि या संदन नाराज़पो खणी करे हू सेट ते ईंदियूं आहिनि? तव्हीं पाण एक्टिंग जा ॾाढा शौक़ीन रहिया, जीअं तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿोल में ॿुधायो। जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे, दादा उत्तम तमामु सख़्तु डिसिप्लिन्ड माण्हू हुआ, त छा उन्हनि तव्हांखे राज़ी ख़ुशीअ एक्टिंग जे करियर में अॻियां वधण जो मौक़ो ॾिनो या हुननि तव्हांखे कीअं अॻिते वधण में मदद कई? तव्हांजी ज़िंदगीअ जे सफ़र में तव्हां सिंधी समाज लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ अॼु जेको कुझु करे रहिया आहियो, उन सभ में तव्हांजे पति चांद जी कहिड़ी भूमिका आहे, इन बाबति बि असांखे कुझु ॿुधाईंदा। इन ॾिस में तव्हांजे पति श्री चांद पंजाबीअ जी कहिड़ी भूमिका रही आहे, इन बाबति महिरबानी करे कुझु ॿुधाईंदा। सुंदरी उत्तम चंदानी खां वठी आशा ताईं ऐं आशा खां मूमल ताईं टिन पीढ़ियुनि जो सफ़र रहियो आहे सिंधी औरत जो। इन्हनि टिनी पीढ़ियुनि में इन्हनि टिनी स्त्रियुनि पंहिंजी पंहिंजी भूमिका कहिड़े नमूने निभाई आहे, संदन हिन सुञाणप जे सफ़र में कहिड़ो तफ़ावत आहे, इन बाबति तव्हांजो कहिड़ो ऑब्ज़र्वेशन आहे? आशा, तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे बेहद सुठो लॻो। मूंखे पक आहे त तव्हांजी ज़िंदगीअ जे, तव्हांजी हिन सुञाणप जे सफ़र जो
न सिर्फ़ संदेशो ॿियनि ताईं पहुचंदो बल्कि ॿियुनि केतिरियुनि ई सिंधी छोकिरियुनि खे इन सां उत्साह मिलंदो त हू बि पंहिंजी सुञाणप कंहिं न कंहिं खेत्र में वधीक सुठी तरह क़ाइमु करे सघनि थियूं। महिरबानी।